अस्सलामुअलैकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजे अॼु जे सिंधीअ जो टीचर नूर मोहम्मद सुमरो तव्हां सां मुखातिबु आहे ऐं उमेद कजे थी त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। असांजे अॼु जेको सिंधीअ में पढ़ंदासीं उहो HST या SST 16 ग्रेटरी जॉब्स सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जे तरफ़ खां जेके वठी रहिया आहिनि। अॼु पाण उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं सिर्फ़ु सिंधी पोर्शन जे लाइ। जिन सिंधी पोर्शन सिलेक्ट कयो आहे उन्हनि जे लाइ असांजो हीउ वीडियो या हीअ लेसन उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु काराइतो साबित थींदो। उमेद त आहे त तव्हां मुंहिंजो हीउ वीडियो मुकमल ॾिसंदा। 91 नंबर सवाल आहे, नाविल ख़ुर्शीद ऐं ज़ीनत जो लेखक केरु आहे? जवाब मिर्ज़ा कलीच बेग। 92 नंबर सवाल आहे, मिसबाउल आशिकीन ऐं हज़रत आशिकीन जो लेखक केरु आहे? जवाब हिदायतुल्लाह। 93 नंबर सवाल आहे, रंगीन ऐं परतकल्लुफ़ सिंधी जो मुसनफ़ केरु आहे? जवाब हिदायतुल्लाह। 94 नंबर सवाल आहे, हिदायतुल्लाह इंशा ते लिखियलु किताबु कहिड़ो आहे? जवाब इंशाए परदाज़ी। 95 नंबर सवाल आहे, ख़लीक मोराई जो असलु नालो छा हो? जवाब अब्दुल ख़ालिक। 96 नंबर सवाल आहे, अब्दुल ख़ालिक छा जा किताब लिखंदो हो? जवाब मुनाज़िरे जा। 97 नंबर सवाल आहे, यार मोहम्मद समी डिसंबर कहिड़े ईस्वी में वफ़ात कई? जवाब 1957 ईस्वी में। 98 नंबर सवाल आहे, मज़मून कोहिस्तानी कचहरी कहिड़े किताब तां वरितलु आहे? जवाब शेर कोहिस्तान। 99 नंबर सवाल आहे, कोहिस्तानी कचहरी जो लेखक केरु आहे? जवाब अल्लाह बचायो यार मोहम्मद समू। 100 नंबर सवाल आहे, यार मोहम्मद समू 1912 ईस्वी में कराची शहर जे कहिड़े ॻोठ में ॼाओ हो? जवाब मलीर। अॼु पंहिंजा 100 सवाल पूरा थिया जेके सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरे जा 12हीं क्लास जे किताब मां वरितल आहिनि। उमेद कजे थी त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण में मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल लर्निंग विद NMS।